अहम ख़बर आहे सखर जी अदालत पोलियो टीम के ॿारनि खे फुड़ा पियारण खां रोके बदतमीज़ी कंदड़ ॿिनि जवाबदारनि खे जुडिशियल रिमांड ते जेल हवाले करे छॾियो आहे। जांच ऑफिसर गिरफ्तार ॿिन्ही जवाबदारनि ज़ाहिद शाह ऐं ग़ुलाम सजाद भुट्टो खे सेशन कोर्ट में पेश कयो। जांच ऑफिसर ॿिनि ॾींहंनि जी जिस्मानी रिमांड ते जवाबदारनि खे हवाले करण जी अदालत खे दरख़्वास्त कई। अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे जुडिशियल रिमांड ते सेंट्रल जेल उमाणे छॾियो। अहम ख़बर खां अवांखे आगाह कयूं पिया। सखर जी अदालत पोलियो टीम खे ॿारनि खे फुड़ा पियारण खां रोके बदतमीज़ी कंदड़ ॿिनि जवाबदारनि खे जुडिशियल रिमांड ते जेल हवाले करे छॾियो। जांच ऑफिसर गिरफ्तार ॿिन्ही जवाबदारनि ज़ाहिद शाह ऐं ग़ुलाम सजाद भुट्टो खे सेशन कोर्ट में पेश कयो। जांच ऑफिसर ॿिनि ॾींहंनि जी जिस्मानी रिमांड ते जवाबदारनि खे हवाले करण जी अदालत खे दरख़्वास्त कई। अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे जुडिशियल रिमांड ते सेंट्रल जेल उमाणे छॾियो। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर आहे सखर जी अदालत पोलियो टीम के ॿारनि खे फुड़ा पियारण खां रोके बदतमीज़ी कंदड़ ॿिनि जवाबदारनि खे जुडिशियल रिमांड ते जेल हवाले करे छॾियो आहे। जांच ऑफिसर गिरफ्तार ॿिन्ही जवाबदारनि ज़ाहिद शाह ऐं ग़ुलाम सजाद भुट्टो खे सेशन कोर्ट में पेश कयो। जांच ऑफिसर ॿिनि ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते जवाबदारनि खे हवाले करण जी अदालत खे दरख़्वास्त कई। अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे जुडिशियल रिमांड ते सेंट्रल जेल उमाणे छॾियो आहे। सखर जी अदालत पोलियो टीम के ॿारनि खां फुड़ा पियारण खां रोके बदतमीज़ी कंदड़ ॿिनि जवाबदारनि खे जुडिशियल रिमांड ते जेल हवाले करे छॾियो आहे।